दोस्तों सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ताईं पहुचे। ऐं उन खां सवाइ पुराणनि गाननि ऐं दास्ताननि ॿुधण लाइ असां सां राब्तो कयो। असांजो WhatsApp नंबर आहे 03049 32 120। ऐं अव्हां जी ख़िदमत में हींअर पेश आहे फ़क़ीर चिबड़ जो ही आवाज़। ॾिसां थो सो गम वारो ॾिसां थो ऐं वापसी जेको ईंदड़ ॾिसां थो सो तमामु ख़ुशि बहार ॾिसां थो। तूं अॼु गम में पियो वञी हक़ीक़त ॿुधाए। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़रा हक़ीक़त कई त हुन बि सरदार वटि वियोसि त ख़ुदा जी दरबार में मूंखे औलाद वठी ॾियो। मूंखे लिखियो आहे या न आहे? चाहे तो तोखे लिखियो हूंदो त घर वेठे मिली वेंदो। हाणे इन गम ऐं इन फिराक में वञा पियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम किताब लिखनि था मां वरितो आहे ऐं नबी सरदार खे जी नाना ख़ुदा जी दरबार में राज खे पुटु वठी ॾियो। जब ख़ुदा जी सरकार रबी ज़ात तमामु ॾाढनि खां ॾाढी जंहिं हुजत नथी हली सघे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम दादलो चवणु लॻो नाना हिन राज खे हिकिड़ो पुटु अथई, नाना हिन राज खे ॿियो पुटु अथई। किताब लिखनि था त 7 पुट इमाम हुसैन अलैहिस्सलाम ख़ुदा जी दरबार में सवाल करे वठी ॾिनो राय खे। हिते राय दावत कई आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो तुंहिंजी दावत ज़रूरु खाईंदुसि पर उहो टाइम ऐं उहे घड़ियूं तूं थोरी यादि रखिजी। उहे कहिड़ियूं घड़ियूं, उहो कहिड़ो टाइम। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक नाल ते कलम खणी करियो ऐं शाम विलायत ॾे पिया वञनि। उन महिल राहिब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी महिमानी पियो झले। आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां पियो झले, छा पियो चवे? कहिड़ियूं दाऊं पियो करे, छा पियो चवे? जो करके आयो कर बलादायो करे कुल कतार मातम मीर हुसैन जो कल दाहर जाओ हुबदार हुक्म मनी हजरत हुसैनी ने दे दो नरवार वठी साथ सैयद जो काए हला कुफार राहिब सुनारे रतरनु अब वाहे जो इंतजार मर्द झली उते मेहमानी उते जो अर्जदार तही सोनू सिर मुबारक मुखे जो दाद चारी पर चौकीदार ही आवाजी अमानत सदा सलामत इंद तो सुबह सिटी उधार फिर वठी सीने लादी ये जाहेकार मर्द मते आयो भले दे गई गमना का गुफदार ते पंजी औरत के दुआई सब सार हजार हद हो चले ने हिंदोरे में भले हो जे हद मते हुबकार विगत बिछाना बिछाया पथराणू पेशदार रानी पुजो राह बकन निहारे पुजो नार तई सोनू सिर मुबारक कहजो आहे मुंह मर्द दिठो है मिलंदार सूरत जजी सोधरो कयो जब नूर इसरार मर्द पंजी भरी जो माल महालदार तई सोनू सिर मुबारक दी शाह शबीर जो जजो नानू दी सरदार हिल जो माल दी अली जजो दी देहन में धकार वही अगवान दी ने उम्मत जो ती ने साथ सजे जो सिंगार। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक राहिब उन्होंने कहा चयो रात जा 4 पर मूं छॾियो सुबुह जो आवां खे ॾींदुसि। पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक जॾहिं राहिब जे महलनि में पहुतो तो उहे माड़ियूं माला सभु रोशन थी विया। राहिब जी औरत पुछण लॻी राहिब खां त इहो कंहिंजो सिर मुबारक आहे जंहिंजे अचण साण ही माड़ियूं महल सभु रोशन थी विया आहिनि। राहिब पियो चवे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक अथई जे ख़ुदा जी दरबार में पाण खे 7 पुट वठी ॾिना हुआ उन जो सिर अथई। अञा पूरी ख़बर करे पियो ॿुधाए राहिब पंहिंजी औरत खे इमाम जी शान जी आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां ॿुधाए, छा पियो चवे? साथ सजे जो सिंगार हाना हकीकत बुधाई हिन जी तू विंगत कजे बी विचार पंजाबरन जी पाण के वादू बे औलादी बेकार नालो बुदो मोहम्मद मीर जो ते दौड़ी के बुद्दीदार उते मुजाहमी हजरत हुसैन जो जे कया बे कौल करार 7 पुट राहिब तो के दे दो दातार अब दिन से मेहमान तुझो तू यादगिरी कजी यार
अंगण पंजे ते सुखन पावन सचारे हिते दुनिया दौलत ॾियूं तॾहिं बस थोरो न लहू ॾियूं गड़ी हीरन जा भार हिते त थींदा सौदा सिरन जा बोलंदी पंहिंजी मयारन तो आओ घोड़ा तो सिर सैयद ताऊं घोड़ा तो मिड़ी घर बार हाय पे पंहिंजी औरत खे चवे पियो त इमाम जे नाम तां ही दुनिया दौलत लुटाए छॾींदुसि ऐं घर ॿार पंहिंजा लुटाए छॾींदुसि तॾहिं मां महबूब जो थोरो न लही सघंदुसि सुबुह थियो काफ़रनि सॾ कयो त असांखे सिर ॾियो असां हाणे वेंदासीं राय बि छा कयो वॾे पुट जो सिर कलम करे ॾिनाई त काफ़रनि इनकार कयो असांखे सिर उहो खपे जंहिंमें हुसन जंहिंमें शुआ हो ही सिर ॿियो आंदो अथई वरी ॿिए पुट जो सिर कलम करे ॾिनाई काफ़रनि इनकार कयो किताब लिखनि था त 4 पुटनि जा सिर कलम करे काफ़रनि खे ॾेखारे वियो काफ़रनि इनकार कयो 7 पुट जो सिर कलम करे हथ में खणियो आयो तेॾी महिल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुंहुं मुबारक ॻाल्हायो महबूब ॻाल्हायो तराइब तू को बि कमु न कर को बि फिकर न कर उर्दे कर क़ुर जी आयत पढ़ांसि थो ऐं मुंहिंजे रत में जा थोरो रत इन खे लाहे ऐं पोइ इन काफ़रनि खे ॾे त क़बूल कंदा अदा जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिर मुबारक जो रत मुबारक राइब जे पुट जे सिर खे लॻो त उन में बि नूर जूं लाटूं थी काफ़र उहे क़बूल करे खणी था वञनि आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां नूर जूं लाटूं थी वियूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिर मुबारक जो रत मुबारक जॾहिं लॻो त उन में बि नूर जूं लाटूं थियूं राइब वापसी मोटी आयो त पंहिंजे पुटनि जो त हुनखे ग़म धारो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ग़म हुनखे ज़्यादा हो इमाम जे फिराक में ग़म में रही रहियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सॾ करे चए राइब अञा बि बेपरवाह रह 6 जा सिर आहिनि 7 खे काठ जो ठाहे ॾे ऐं पोइ पंहिंजे पुटनि मथां कपिड़ो विझ ऐं पोइ पंहिंजे पुटनि खे तूं सॾ कर उहे तुंहिंजा पुट उथनि राइब पंहिंजे पुटनि खे नाला वठी सॾ पियो करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम दुआ घुरियो ऐं उहो उनजा पुट चङा भला करे उथारियो पियो आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां पिया उथारियो उहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुझ जा उथारियनि जेके काठ मां फण सॾिबा आहिनि रस्तो पकड़े रवाना जा मंजिल कई मोहकार राहिब मोटी आयो बाभण जो बिहार ते सब पे ॻाल्हायो इमाम हुसैन वो कामिल कुर्बदार छो पियो घबराई राहिब जा तू मुंडा निमाणू न निहार छन जूं सिशू न सती दे काठ की पार
कमा तू लात अपनी गलगार कपड़ो खड़े कामिल तू ढोलू थी धार सिगो राहब सरजामी के तकड़ो जो तैयार हने नाला सदन लगो जी नंबर वार अंगारा अरबा खमीजा जुम्मा छन जर्रा जर्रन आगे सदे बे सुमारन सतई पुटू जारा है बेजार को के हुकल में जी तवारन सूरत जंजी सोनवर हन्नी जड़ो हीरो लाल जवारन समीर सी सरोज जजा कया कमकल तारन हेरा मुजदा मुझे मीर हुसैन जान बेहद बेशुमारन शारगड़े छागणी दो लिखो लिखण हारन अब्दुर्रहीम अब्दुल वर्द करेन उन्हें जी दुआ को मदीने दे वारन बबर हुजा कद हुसैन दाऊ ते वरियो करबला जे किनार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शान ऐं अॻिते सफ़र जी ख़बर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक नेज़े में लॻल आहे तॾहिं बि क़ुर जी तिलावत कंदो थो वञे ऐं मासूम क़ैद ऐं पाक परदेदार उहे पे क़ैद ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आशिक सफ़र जी ख़बर के आशिक ॿुधायो कहिड़े नमूने सां